रियल न्यूज़ में ख़बरनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे तव्हांखे बदीन खां ख़बर ॾींदो हलां त बदीन शहर में मौजूदा बरसात वसण खां पोइ शहर जे रोडनि ते पाणी जमे थियण करे शहरियुनि खे सख़्तु मुश्किलातूं ट्रैफ़िक जो निज़ाम दरम बदीन शहर जे केंट रोड खोस्की रोड कायदे आज़म रोड ऐं ॿियनि शहर जे रोडनि ते बरसाती पाणी हुजण सबबु शहरी सख़्तु परेशान। म्यूनिसिपल कमेटी अमलो बदीन शहर जे रोडनि रस्तनि तां बीठल पाणी खे कढण ऐं नैकाल करण में मसरूफ। बदीन जे शहरियुनि म्यूनिसिपल कमेटी जे अहिड़े ई महिनत ते शहरियुनि पारां ख़ुशी जो इज़हार कयो। वधीक ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो रियल न्यूज़ सोशल मीडिया नेटवर्क आवाम जो आवाज़।